मौली साहब माके नमाज नथी अचे, मौली साहब माके कुरान पढ़ नथो अचे, मौली साहब माके बे के मुसलमान बनाया, माके छई कलमा याद ना है। याद रखना सखर वालो, जे करे अज तू इन कुरान के पुठी नहीं करे, निंद के प्यारी कही थई, निंद पे जीवो है, क़यामत तक निंद पे हो जे, रब्बे काबा जो कसम है, कामयाब दुनिया में भी उए थी विया, आखिरत में उए थी विया, जिन्हें अल्लाह जे कुरान जो साथ ॾिनो। नारे चो सुभान अल्लाह, जोर सां चो सुभान अल्लाह, भाई अच्छी में बुलंद करे सुभान अल्लाह। मुझे शहीद फरमाइंदो हो, जेको हिकिड़ो सुभान अल्लाह चवंदो, अल्लाह हुन जे लाइ जन्नत में वण लॻाईंदो। मां तो चवां इतना सुभान अल्लाह चओ जो तव्हां जे आराइन सखर वारनि जी कानूनी जन्नत में अलॻि थी वञे। चो सुभान अल्लाह, जोर सां चो सुभान अल्लाह। सुभान अल्लाह कंहिंजो नालो आहे। अशद आंगुर मथे खण, आस्ते मथे खण। मां बिरोई की में वाइस कर, बिरोई आहे अदते बिरोई बिरावी करा दूरे बुर्जा कबू। माशाअल्लाह बाबू सुभान अल्लाह। जन्नत में उहे वींदा जेके अल्लाह के घणो याद कंदा। जो सुभान अल्लाह। सुभान अल्लाह जी माना है अल्लाह पाक, खाइण का रब पाक, पीअण का अल्लाह पाक, निंड का अल्लाह पाक, अबे अम्मा का अल्लाह पाक, औलाद का अल्लाह पाक। तवज्जो कजाए, अल्लाह सा के शरीक न बनाए जाए, वो वहदहु ला शरीक। आसमान के बनाइण वारो केरा। पर आंगुर छोड़ तो मत देखणो, तोरी जी ज़ुबान गालाए तो भाई आंगुर शदा को मत देखण। अल्लाह ये तबलीग जमात वाला चवना है, अल्लाह से होने का यकीन, मखलूक से सब कुछ न होने का यकीन आप और हमारे दिल में आ जाए। सब कुछ अल्लाह से होता है, मखलूक से नहीं होता। ये सारी कायनात मखलूक है, खालिक कौन है? जोर से बोलो भाई, दोनों हाथ खड़ा करके बोले, कौन है? खालिक कौन है? जमीन और आसमान का मालिक कौन है? जरा ऊंचे आवाज से बोलना मेरे भाइयों। आप और हम एक जगह बनाते हैं, एकड़ी जगह ठाईंदा आहियूं, असां उनके थंबा हणंदा आहियूं, थोड़ियूं ॾींदा आहियूं, केडर ॾींदा आहियूं, टीयर ॾींदा आहियूं, सीमट हणंदा आहियूं। मां कुर्बान वञा रब जी कारीगरीअ तां, जे रब आसमान के बग़ैर थोड़ीअ थंबी बीहारियो आहे। अञा तोखे अल्लाह समझ में न आयो? आसमान के बीहारण वारो केरा, जमीन के विछाइण वारो केरा, ऐं तोखे मूंखे पैदा करण वारो केरा, पुटनि ऐं धीअरनि ॾियण वारो केरा। मता मता तव्हांजे ज़हन में कुछ ॿियो बि हुजे, पुट ॾियण वारो केरा? मां नथो चवां, अल्लाह जे क़ुरान ऐलान कयो, फरमाया यख़्लुक़ु मा यशाअ व यहबु लिमन यशाअ इनासा व यहबु लिमन यशाअ इनासा। अल्लाह तो फरमाए मुंहिंजी मर्ज़ी आहे, जेके पुट ॾियां मुंहिंजी मर्ज़ी आहे, धीअ ॾियां मां अल्लाह जी मर्ज़ी आहे। अब पुट ॾियण वारो केरु आहे? यख़्लुक़ु मा यशाअ यहबु लिमन यशाअ इनासा व यहबु लिमन यशाअ ज़ुकूर औ युज़व्विजुहुम ज़ुकुरानन व इनासा व यजअलु मन यशाअ अक़ीमा। चईनि सुभान अल्लाह। तो मथे खणी जो कुरान सच्चो आहे। अब जो अकीदो ईमान हुआ तो मथे खणी और तो मादूते ना बुरजा करो। अल्लाह ना कुरान सच्चा, मोहम्मद ना फरमान भी सच्चा। पैदा करो का अल्लाह, औलाद दो का अल्लाह, इज्जत दो का अल्लाह, मुचा कायनात ना मालिक सिटिंग अल्लाह है। अल्लाह मुनकस शरीक फर्द, अल्लाह वहदहु ला शरीक है। तवज्जो कराएं, आराई के कोट मारो हजरत ज़करिया के। अल्लाह तो चले हजरत ज़करिया नबिया, नबी जो शान बुलंदा। अल्लाहु अकबर पोड़ोआ कुरानोआ, घरवाली भी पोड़िया। अल्लाहु अकबर रब कुरान में फरमाए तो मुझे ज़करिया नबी जी मुझा अल्लाह। अल्लाह फरमाया ज़करिया इन्ना नुबश्शिरुका बिग़ुलाम इस्मुहु यहया। तो सुभान अल्लाह। कुरान तो पढ़ा या मां बिरोई की में पहली गल तो क्या छा पढ़े बाबा डालिया गालायो छा तो पढ़ा? वो कुरान सच्चो। हजरत ज़करिया के पुट ॾियण वारो केरा?
तो नबियन के पुट रब दे ए तू रे पुट न को तो घरे बेन कुछ सोच अल्लाह जे नबियन जो शान अल्लाह फरमाई मुझा ज़करिया नबी पुटनी नो माए पर नालो भी यहया रखी तो न्याणी तो सुभान अल्लाह अल्लाह मा त पोड़ो आया मा झूर कुरानो आया मुझे लंगी लिंगन में ताकत ही ना है मुझे घरवारी भी कुराड़िया पोड़िया लिंगन में साही ना है अल्लाह फरमाए तो मुझा ज़करिया दुनिया के पकड़ो पे जीवन मा रब खालिक के कायनात आया जे दिया त पोड़न के दिया तो जे न दिया त मा जवानन के भी नदी दोसो ये सखर जो पकोड़े खपाइण वारो एक बटालू खपाइण वारे के 7-8 बार पोया हिन सुबह जो उथंदो बच्चा पिया उथन को चंदो अब्बा मना पापो गिर दई अब्बा मना खर्चिया दई अब्बा मन 10 रुपया दई अब्बा कने 10 रुपये दवा अब्बा कने 20 रुपये दवा चुंगा चुना को तेना अब्बा मना रंदति भरेरा नंदा बार उथनाइन अब्बा मा के 10 रुपया अब्बा मा के खर्ची अब्बा मा के बिस्कुट वठी ने देखो 800 रुपया दिए में कमाइन मारो 8 बार 10 हो नवाबा सरदारा मीरा खाना और बंगलादेश माँ की जो मालिका बड़े बड़े अस्पताल जो मालिका मजगवान सरदारा जमींदारा एक पुत्र बिनाए धी बिनाए एक शादिया बी शादिया ती शादी 4 शादी कई बैठो न पुत्रा न धिया ये गरीबा जे 8 बार ॾियण वारो केरा असा तुम्हारी सही मुला करे मां के तावीज करे मां के पुट न मुला बाण वदे तो छोड़ो घुमदो तोखे पुट नी दे छो छिंदो थियो तावीजन में पैसा विनाई बकर सब हे मस्जिद उठाराए मदरसा ठाराए इस तरह को सही किए तो औलाद दे करे मदरसे में कुरान वठी ना थी तावीजी मुला के तो बकर काई नी दो पर मुला बेड़ो कुरानी छरो होजे सिंह ही होजे गाड़ी बकरी होजे मंडी न होजे माने वीवीआईपी अचे तो कोई मां खावास सजी जिंदगी जाल हुए बिना में नदी मां तो ढोके कारे में अल्लाह के छड़े जेको अल्लाह जे दरवाजे के छड़ी दो धिका खाई दो दरवाजन जा अल्लाहु अकबर वो मुसलमानों कलमे मारो अल्लाह जे दर पे मोटी अचो मुझे अकाबिर उलमाए देवबंद जमीयत उलमा इस्लाम दा अकाबिर वाइज कंदे कंदे दुनिया छड़े या तौहीद बयान कंदे कंदे घंटागर चौक मशहूर जाते मुझे अकाबिरन अल्लाह दी तौहीद बयान कइया सेंटर जेल दा जे सामू जाते मुझे अकाबिरन अल्लाह जे तौहीद जे करे तकलीफू बर्दाश्त कयूं हिन मदीने जे मीर जे खत्मे नबूवत जे करे सेंटर जेल जे अंदर मुझे अकाबिरन तकलीफू बर्दाश्त कयूं हिन अज तू तौहीद जे लफ्ज के बयान न थो करे सके अज कुरान जी तिलावत न थो करे सके तो अज तर तर दा धिक्का तो खाए मां के ताबीज कई थन मां जे मता झाड़ थियो अलाए छाबू के भोपन कयो अल्लाहु अकबर मुझे हजरत मौलाना मरहूम साईं अब्दुल रज़ाक नेको रहमतुल्लाह अलैहि फरमाइंदो ये जो अंदाज साईं कासिम शेख साहब का दुआ है साईं नेको साहब शहादत कोट दे 12 रबीउल अव्वल जब से में आयो साईं हाफिज गुलाम रसूल शहादत कोटी नफर अल्लाह बरकतहू मुझे उस्ताद अल्लाहु अकबर साईं नेको साहब बयान कंदे कंदे सकत दा खैरतमंद मुसलमानो साईं ने पे जो हथ ही जी पुत्र मुझे आमुर सिद्धि है कायनात दा जिन्न गरजन मुझे आमुर के ही न था कर सकल कायनात मुझे आमुर ही हो जे कायनात दा भोपा कायनात दा जिन्न कायनात दा मुला तावीजी गजन मुझे आमुर के ही न था कर सकल ये करन वारो भी अल्लाह वा ये करन वारो भी अल्लाह वा नारे गलायो तुम्हारी जान के पट्टी बदी पैया मां के वठी वन फिराने चाहे थे न त घर के बाहर कदी हे वरी चंदो फिराने दी मां हाजिर मुला के 5 रुपया न दी दो माई जे चवण ते कार बुक कई थी 10,000 न भी न दी दे रब जे नाले ते तो मुशरिक फरे भी नहीं न दी दे अल्लाह जे नाले ते परेशान रहंदे न दी दे अल्लाह जे नाले ते कुरान वारन के वाइज करण वारन के जलसन वारन के ए जलसन में अज मेमण एको साउंड वजीर आबाद वारो आयो है खुदा जो कसम महे भी माशाअल्लाह जबरदस्त हलायत ओ डॉक्टर तू जो जलसो कामयाब थियो डॉक्टर पान पाए पर डॉक्टर जे जलसे में मरीज भी आया है
तव्हां सभु रूहानी मरीज़ आहियो जो त ॾाढी अॼु ताईं न रखी अथई न भाई साईं माशाअल्लाह मुला त टीन खड़काए पियो तूं वरी सुबुह जी नमाज़ बि न पढ़जांइ असां टीन खड़काया हुआ न ॾाढी काथे आहे तुंहिंजी तोखे नबीअ जी सुन्नत सां प्यार न आहे काथे आहे तुंहिंजे मथे ते टोपी तूं टोपी बर्दाश्त नथो करे सघे काथे आहे तुंहिंजे चेहरे ते ॾाढ़ी काथे आहे तुंहिंजे घर में इस्लाम तुंहिंजी अम्मा मुंहिंजी अम्मा भेण न्याणियूं पर्दो काथे थियूं कनि अल्लाहु अकबर घरनि मां बरकत ख़त्म थी वई आहे ओ मुंहिंजी अम्मा जेकॾहिं सम्झे थी मां के चइबो आहे जन्नत में ख़ातून जन्नत सां गॾु हुजां अम्मा बीबी फातिमा सां गॾु वो मुंहिंजी अम्मा पर्दो कर उहा बीबी फातिमा है जंहिंजे ज़ुबान ते अल्लाह जो ज़िक्र जारी आहे मुंहिंजी अम्मा फातिमा उहा आहे जेका क़ुरान जी हाफ़िज़ानी आहे अल्लाहु अकबर हसन हुसैन के पीके में लोॾो पई ॾे हेॾो चंड पई पिए हिकिड़े हथ सां पीके के लोॾो पई ॾे हिकिड़े जेको आहे हिकिड़े हथ सां चंड पई पिए ज़ुबान सां रब जी क़ुरान जी तिलावत पई करे असां त वॉशिंग मशीन वठी ॾिनोसीं सिलाई मशीनूं नौकर बीहारियासीं त बि अधी जल्दी खणे त इश्क करे नी मूंखे त बुखार आहे मां बसि का शइ नथी ॾिसां हा न ॾिसंदी आहे न क़ुरान खे बाक़ी मोबाइल जो खसेस टोंगल वारी त दूर में चंबो हणे भाॻाए मूंखे वठी ॾे न